अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सीरियल वेरनि जी वसीअ जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे, या हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार कमु कनि पिया, या ड्रामे में छा थी रहियो आहे ऐं छा थींदो या पहिरियां छा थी चुको आहे, सॼी हक़ीक़त हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहे। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर करणु न विसारींदा। दोस्तों तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो तरफ़। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह, ऐं ख़ालिद शाह जी डायरेक्शन में तमामु सुठा ड्रामा थी चुका आहिनि। दोस्तों हिन ड्रामे में जेके अदाकार कमु कनि पिया, मजू सत्तार, लाड़ हाजन टीमनो, रमशा शहज़ादी, सोनू मिर्ज़ा, इन खां अलावा अहमद अली शेख, ज़ुल्फ़कार बुर्दी, इन खां अलावा नंढा वॾा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे में रईस बिजार ख़ान जेको आहे त हुनजे मथां हमिलो करण वारो आहे शेरल जे मथां, ऐं मजू सत्तार लाड़ जे मथां हमिलो करण वारा, जंहिंमें मजू सत्तार लाड़ ज़ख़्मी थींदो आहे। दोस्तों हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हली रहियो आहे सिंध टीवीअ ते।